वो अमीर बायो हने हली वियो वो ज़ुहैर यदा पड़ो थी हुआ जिहादा तोट मुझे हबीब जी चादर जिहाद 80,000 दीनार जाए तो या चादर मुखे दे घणा हजार कॾहिं जा अज खां 1400 साल अॻु जा तव्हांजे हिन कचहरी में पोड़ा पोड़ा हूंदा तव्हां पुछो पोड़नि खां त पाकिस्तान खां अॻु में गिहु घणे मिलंदो हो शेर गिह जो आहे को पोड़ो बाक़ी हो वठां मां त कोन थो पियो अघु बि नथा अचो मुल्क में चाह आई गिहु ई हलियो मुखे याद आ मुखे मांजी वॾी एतिरी उम्र कान्हे पर 74 साल मुंहिंजी भी उम्र आहे मुखे याद आ असां नंढे हूंदे असां पंहिंजे घर में ॾिठो आहे 1 रुपए में 5 पाव गिहु मिलंदो माना 1.25 सेर गिहु रुपए में मां तेल जी ॻाल्हि कोन थो कयां सोना के असली गिहु 100 रुपए में 5 पाव वो अॼुकल्ह असली गिहु घणे आहे 700 वो तव्हां वटि नकुली असां वटि 1100 आहे तव्हां वटि नकुली रखियो वेठा आहियो हाँ यार 2-3 किलो मुंहिंजे लाइ कम कजो मुंहिंजा दोस्त बि त अंदाज़ो कयो अॼु खां 1400 साल अॻु में 80,000 ये 80,000 न 80 करोड़ ॾाढे चओ सुभान अल्लाह हिकिड़ो मसइलो आहे ते ॿुधायां वठो मसइलो तव्हांखे कमु ॾींदो घणे में बाबा आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल ॻाल्हायो सोना ॻाल्हायो तो घणा 80,000 न 80 करोड़ अमीर मावियो सही चए तो भाई या चादर मुखे दे 80,000 जाए तो साहबी सगोरो चवे तो 80,000 छा ॾींदे खुदा जो कसम जेकॾहिं मूंखे सॼो जहान ॾेई छॾे त बि चादर मुस्तफा जी कोन ॾींदोसां बोल साहब मसइलो अबा अचायूं बतियूं अचाया झंडा इसराफ़ था कयो इहो कंहिं रंगदाल खे ॾियो हा कंहिं अस्पताल में ॾियो हा कंहिं मिस्कीन खे ॾियो हा मीलाद ते 100 देगियूं था लाहियो इहो त अचायो ख़र्च आहे खुदा जो कसम उन चादर जहिड़ियूं चादरूं बाज़ार में 2 रुपया 3 रुपया मिलंदो हो क़ीमत वध में वध 5 रुपया हूंदी पर अमीर मुआविया खे कतरा चवे थो इहा चादर जेका 5 रुपए जी बाज़ार में आ मुस्तफा जे कुल्हनि जे सदके सॼे जहान खां क़ीमती आ इहो अमीर मुआविया इसराफ़ नथो करे अमीर मावियो 5 रुपए वाली शइ 80,000 में तो वठे इसराफ़ न आहे ज़ाहिर में इसराफ़ आहे मुल्हनि जे चवण मुताबिक़ अचायो ख़र्च आहे 5 रुपए वारी 10 रुपए वारी 80,000 में तो वठे ऐं केरा जो रसूलुल्लाह जो सहाबी आहे जहिड़ो तहिड़ो कोन्हे कातिबुल वही आहे जहिड़ो तहिड़ो कोन्हे मोहम्मद करीम जो सॻो सालो आहे चओ सुभान अल्लाह उहो 80,000 में वठे थो हुनखे ख़तरो हो त महबूब जे नाले ते जहान लुटाए त बि इसराफ़ कोन्हे त बि घटि आहे बुखारी शरीफ में मौजूद अम्मा आशा सिद्दीका जो कौल मौजूद आहे बीबी साहिबा फरमाईंदी आहे कुल्लु गुलुबिल फी हक़्क़िही तक़सीरुन अम्मा आशा सिद्दीका फरमाए थी महबूब जे शान में
जेतिरो भी ख़र्च कर, जेतिरो भी गुल्व कर, जेतिरो भी वाधारो कर, वो घटिया या मुस्तफ़ा जो शान मथे आ। अमर आशा जा अल्फाज़न कुल्लु गुलुव्विन फी हक़्क़िही तक़सीर, जितनी भी ज्यादती कर, जितरो भी खर्च कर, जितरो भी घणो खर्च कर, वो महबूब जे शान जे मुकाबले में बिल्कुल थोरो आ। अञा मुस्तफ़ा जो शान मथे आ। उन जवाब ॾिनो कोन ॾींदो साईं, कोन ॾींदो साईं। ओड़ो हो कुझु ॾींहं खां पोइ गुज़ारे वियो। जंहिं महिल गुज़ारे वियो 2 महीना कोन गुज़रिया, हज़रत अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु उन जे पुट तव्हां वटि तव्हां जे वाल साहब खे महबूब जी ॾिनल चादर 80,000 मूं तव्हां जे पीउ खे चया हा तव्हां खे लख थो ॾियां ॾियो। सभई चओ सुभान अल्लाह। छोकरा पुट हा उन्हनि जो लखो न ॾींदासीं। अब्बा भला 1.25 लख थो ॾियां, जेको न ॾींदासीं 1.5 लख थो ॾियां, जेको न ॾींदासीं 2.25 लख थो ॾियां, जेको न ॾींदासीं जमल 2 लख थो ॾियां। हायरनि हिक ॿिए ॾे निहारियो, दिलि में सोचई त लख मूंखे मिलंदो, लख भाउ खे मिलंदो, भला ॾेई छॾऊं, घुरे थो पियो। हिकिड़ी हूंदी आहे आप की कमाई भी बाप की कमाई। सुभान अल्लाह। हिकिड़ी आपकी कमाई भी बाप की कमाई, उहा छोकरनि जी कमाई कान ही, कमाई हुननि जे पीउ जी ही। 2 लख जी ॻाल्हि ॿुधऊं हुया बि ताबई सगोरा, नेक हा, आशिक हा, पर 2 लख जी ॻाल्हि ॿुधी अमीर मावे जो शौक़ ॿुधी 2 लख में उहा चादर हज़रत अमीर मुआवे जे हवाले कयो। अमीर मावे पंहिंजे वारसनि खे वसीयत फरमाई, मां जॾहिं मरी वञा त इहा मुस्तफ़ा जी चादर मुंहिंजे कफ़न में विझिजो। मूंखे यकीन आहे त मुस्तफ़ा जी चादर मुंहिंजे कब्र में मूंसां गॾु हूंदी त मूंखां पुछाणो ई मां। घणे घणे ते ख़तरा, इसराफा, अचायो ख़र्चा, नाजायज़ा, वो बेवकूफ़ तोखे ख़बर ई करे तुंहिंजे दिलि में इश्क आहे कोन, मोहब्बत हुजई हा त इहा ॻाल्हि ई कोन करी हा। मुस्तफ़ा तां जहान लुटाए त बि घटिया मुस्तफ़ा जो शान अञा मथे। अल्लाह ताला फरमाए थो मुबश्शिरा, सोना मूं तोखे ख़ुशख़बरी ॾियण बणायो व नज़ीरा, अल्लाह जे राह में 3 ॼार ॾियण बणाए मोकिलियो आहे। व तुअज़्ज़िरूहु, मां अल्लाह तव्हां खे चवां थो त मुंहिंजे महबूब जी इज़त कजो। व तुवक़्किरूहु, मुंहिंजे महबूब जी ताज़ीम कजो। व तुसब्बिहूहु, मुझे महबूब मोहम्मद करीम जी सिफ़त सना प्या कजो। बुकरतम व असीला, रात हुजे तोड़े ॾींहुं हुजे तुंहिंजे ज़ुबान ते मुस्तफ़ा जो नालो हुजे। उहे भाग वारा आहिनि, उहे ख़ुशकिस्मत आहिनि जेके 24 कलाक नबी जी नात, नबी जी सना, हुजूर जी तारीफ़ कनि था ऐं इन क़ुरान शरीफ़ जे आयत ते अमल कनि था। वतुसब्बिहूहु बुकरतम व असीला, सुबुह शाम सोने नबी जी सिफ़त ऐं सना पिया कयो। असांखे अल्लाह ताला जे हबीब जी ताज़ीम जो हुक्म आहे त असांखे नबी जे अहल बैत जे ताज़ीम जो बि हुक्म आहे। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। टाइम ते इलाही सारो थी वियो आहे, एता जा रुगो हिकिड़ी आयत जी माना थी आहे, तशरीह अञा कान थी आहे। अहल बैत जो शान रहियो पियो आहे, जे वेहंदो ॿुधंदो त ॿुधाईंदुसि। ज़ोर सां सुभान अल्लाह। हे वरी छा चवंदा अथव? हे ॿुधो ॿुधो, मुल्लनि खे कहिड़ी ख़बर अहल बैत जी? मुल्ला, ये मुल्ला, उनखे कहिड़ी ख़बर अहल बैत जी? अली जे शान कहिड़ी ख़बर? अली अली वादा तोखे ख़बर आहे?
तहारत कान चई, वुज़ू जे फर्ज़न जी ख़बर कान हई, कड़ लाहिण जे तरीक़े जी ख़बर कान हई, हिलाल हराम जी ख़बर कान हई, इस्लाम जा फर्ज़ घणा उहा ख़बर कान हई, मुंहिंजा दोस्त जी इहे बि ख़बर कान हई त मस्जिद में वञिबो आहे त कीअं वञिबो आहे, निकिरबो आहे त कीअं निकिरबो आहे, तोखे त इहा बि ख़बर कान्हे का त सियारे में तहारत कीअं कबी आहे, ऊन्हारे में कीअं कबी आहे, का ख़बर कान हई। आयो मज़ो न आयो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हाणे जेके चवनि था त गुलनि खे अलीअ जे शान जी ख़बर नाहे, अहल बैत जे शान जी ख़बर नाहे, मां इन्हनि जे लाइ त पोइ तव्हांखे वज़ाहत सां ॿुधायां थो, पर हिकिड़ो सुवाल तव्हां खां मां पुछां थो, लॼी न थिजो। सुवाल पहिरो इहो आहे त तव्हां जेके बि हिते वेठा हो, पीर वारा हो या बेपीरा हो, ॾाढे 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 सुभान अल्लाह, बेपीरा त न आहियो न, मां ॾिसां भला कहिड़ा पीर वारा हथ मथे कनि। माशाअल्लाह माशाअल्लाह, भला को बेपीरो हुजे त उहो हथ खणे, बेपीरो को हथ खणे हूंदो त बि कोन खणंदो, हूंदो न त बि हिते हाणे कीअं खणंदो, त उहे ख्वार थींदो, अलाह कंदो त कोन हूंदो, चओ आमीन। पर जेकॾहिं को कुंड पासे में हूंदो बि उहो बि कोन चवंदो त मां पाण खे कीअं ज़ाहिर कयां। हाणे तव्हां सभु पीर वारा हो, हाणे ॿियो सुवाल, हिकिड़ो सुवाल तव्हां जवाबु ॾिनो त सभई पीरनि वारा हो, हाणे ॿियो सुवाल हीअ आहे त तव्हांखे पंहिंजे पीर जी औलाद प्यारी आहे या न? हाणे मुंहिंजो तव्हां वरी ॻाल्हि ॿुधो त ख़ुदा जो कसम आहे, मुस्तफ़ा जहिड़ो पीर कोन्हे, सहाबा जहिड़ो मुरीद आहे या न आहे, जंहिंजे लाइ अल्लाह जो क़ुरान शाहिदी ॾे, रज़ी अल्लाहु अन्हुम व रदू अन्हु, ओ मुंहिंजा मदीने जा मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इन्हनि तुंहिंजे ग़ुलामनि खां मां अल्लाह राज़ी आहियां, इहे मूंखां राज़ी आहिनि। तोखे 1400 साल खां पोइ चाचा पंहिंजो पीर बि प्यारो आहे त पीर जी औलाद बि प्यारी आहे, 1400 साल खां पोइ ऐं जन रूबरू मुंहिंजे महबूब करीम जे ज़ुबान मां अहल बैत जो शान ॿुधो, उनखे अहल बैत कीअं न प्यारो हूंदो। ख़ुदा पाक जो कसम आहे, अच त मां तोखे त 4 हदीसूं सहाबा खां रिवायत ॿुधायां, जेकॾहिं मुंहिंजे महबूब करीम जे सहाबनि सगोरनि खे अहल बैत सां मुहबत न हुजे हा त उहे रिवायतूं हदीसूं लिकाए छॾनि हा ऐं ॿुधाइनि कोन हा। कुर्बान वञा, मुंहिंजे महबूब जे सहाबनि अहल बैत जो शान बयान फरमायो। दिहाड़े सुभान अल्लाह चओ, अम्मा फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर मुबारक अचे थी। हुजूर करीम जी आदत हूंदी हुई त जीअं बीबी साहिबा ते नज़र पवंदी हुई त मुंहिंजो मुस्तफ़ा उथी वेहंदा।
असांजे अहले सुन्नत वल जमाअत जे आलमन इन्ही हदीस मां इस्तदलाल कयो आ। असांजे सुन्नी मुस्लमानन सुन्नत जमाअत जे आलमन इन हदीस मां दलील वरतो आ त हुजूर अम्मा फातिमा खे ॾिसी उथंदा हा। इन मां साबित आ त अहल बैत खे ॾिसी उथजे। छा कजे? अहल बैत खे ॾिसी छो त महबूब करीम फातिमत ज़हरा या महबूब जो अहल बैत आ। हबीब जी फातिमा ते नज़र पवे मुस्तफा उथी बीहे। सुन्नी आलिम चवंदा आहिनि इन हदीस मां साबित आ त अहल बैत ते नज़र पवे त उथी बीहे। अम्मा साइड खे अखियुनि में लुढ़क हा। बाबा जीउ मुंहिंजी अम्मा वेह। अब अम्मा वेहण न आई आहे। अम्मा तोखे कहिड़ी तकलीफ़ आ? बाबा साईं ओचितो घर मां सोनो हसन ऐं सोनो हुसैन निकिरी विया आहिनि। ओड़े पाड़े में तमाम घणी जांच नथी अथनि। का ख़बर का नथी पवे त शहज़ादा काॾे विया। मूंखे परेशानी आ, सिज लहंदो थो वञे। मता कंहिं जाइ ते ॾुखीअ ते हलिया वञनि ऐं मुंहिंजे नंढड़नि मासूम बचड़नि खे का तकलीफ़ अचे। उन टाइम ते इमाम हसन जी उमिरि मुबारक 5 साल, हुसैन जी उमिरि मुबारक 4 साल। हेॾे निहारियो पाण फरमायूं फातिमा मां दुआ घुरां थो ऐं पक ॼाण जाते मुंहिंजो हसन हुसैन हूंदा उते अल्लाह जे हिफ़ाज़त में हूंदा। पर मां खुदा खां दुआ घुरां थो अल्लाह ताला हुनखे जिथे बि हुजनि महफूज़ फरमाईंदो। तूं ग़लती न कर, वेह त मां दुआ घुरां। अल्लाह जे हबीब हथ मुबारक कया। या इलाहल आलमीन मुंहिंजा बचड़ा अखियुनि जा ठार इमाम हसन ऐं हुसैन जहीं बि जाइ ते हुजनि तुंहिंजे हिफ़ाज़त में हुजनि। अञा मुंहिंजे महबूब करीम पंहिंजे मुंहं मुबारक ते हथ मुबारक मस पुॼायो आहे त जिब्रील आसमान तां लही आयो आहे। ज़ोर सां सुभान अल्लाह, ॾाढे सुभान अल्लाह। जिब्रील तो अर्ज़ करे या रसूल अल्लाह बनी नज्जार कबीले जो बाग आ। उन बाग में हिकिड़े खजर सुकाइण जो डेरो आ। उन्ही डेरे में पई तुंहिंजा शहज़ादा सुता पिया थी। हिकिड़ो अल्लाह जे रहमत जो मलाइको पंहिंजो पर हिकिड़ो हेठां उन्हनि जे नयो वेठो आहे, ॿियो पर हुननि जे मथां नयो वेठो आहे ऐं ॿियो मलाइको उन्हनि जी चौकीदारी करे रहियो आहे। अवां घबरायो न, तव्हांजा 2 शहज़ादा सलामत आहिनि। ज़ोर सां सुभान अल्लाह, ज़ोर सां सुभान अल्लाह। जमल जिब्रील ॿुधायो त फलाणे बाग में बनी नज्जार कबीले जे फलाणे बाग में त पाण यकदम उथी खड़ा हलिया थिया। अम्मा तूं वेह, मां हसनैन करीम खे खणी थो अचां। महबूब जो हलियो त महबूब जा सहाबी पुठियां कढण लॻी पिया। सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। अदा के चा आयो काफ़िलो जजी तरह मुचारी तो न सीकारो सैयद चवे करहा मझा को न वो लख लहे पैलो नजी जातल जतन जी। हबीब अगमिया सिद्दीक उमर फारूक उस्मान गनी अली मुर्तज़ा ॿिया सहाबी अतबी सहाबी कढ लॻी पिया। सिधो महबूब करीम उन बाग में पैदा। अञा जो निहारनि त बराबर 2 भाउर हिक ॿिए में भाकुर विझो सुता पिया। हुसैन जो भाकुर हसन खे आ, हसन जो भाकुर हुसैन खे आ। 2 आराम में सुता पिया। महबूब ॿिन्ही खे सजदा कया। 2 शहज़ादा जागी पिया। महबूब करीम ॿिन्ही खे चुमे भाकुर खाए हिकिड़े खे कुल्हे ते सॼे ते विहारियो आहे, ॿिए खे खॿे कुल्हे ते विहारियो आहे। पाण रवाना थिया। अबू बकर सिद्दीक़ अॻु फिरी आयो। या रसूल अल्लाह हिकिड़ो मूंखे ॾे त मां बि अव्हां खे खणाए हलां। ज़ोर सां सुभान अल्लाह, दिल खोले चओ सुभान अल्लाह।
या रसूल अल्लाह हिकिड़ो मूंखे ॾे, हिकिड़ो भली तव्हांजे कुल्हे ते हुजे, हिकिड़ो मूंखे ॾे त भला मां बि रखणा आहे हला। महबूब करीम फरमाए था अबू बकर तुंहिंजी महिरबानी अल्लाह तोखे ख़ुशि रखे, पर हेॾे त निहार कहिड़ा नस्वार आहिनि, कहिड़ी नस्वारी आहे। सुभान अल्लाह त चओ, ज़ोर सां सुभान अल्लाह त चओ। सोहणा सिद्दीक़ निहायत सही, कहिड़ा न सोहणा स्वार हल ऐं कहिड़ो मूंखे कुल्हे ते खणी हलंदड़ जवान आहे। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त, रिवायत खे बयान करण वारो सिद्दीक़ अकबर थका हो त बस कयूं, भला ज़ोर सां सुभान अल्लाह अचणु खपे, भला ॿियो ख़बर ठरो था भरो था अदा। जेकॾहिं इन फज़ीलत खे लिकाए हा अबू बकर त लिकाए छॾे हा, ॿुधाए न हा, पर सिद्दीक़ अकबर उनखे खुली खुली दिलि सां बयान थो करे ऐं दुनिया खे ॿुधाए थो पियो त मुंहिंजे महबूब जे अहल बैत जो केॾो शान आहे। अचो तव्हांखे ॿी हिकिड़ी रिवायत ॿुधायां, जंहिं रिवायत जो रावी हज़रत अमीर उमर आहे। हज़रत अमीर उमर तो चवे मूं पंहिंजे कन्ननि सां रसूलुल्लाह खां ॿुधो। अमीर उमर छा ॿुधी? चई मूं रसूलुल्लाह खां ॿुधो त जेको बि मुंहिंजे दादे अब्दुल मुत्तलिब जी औलाद सां चङाई कंदो, जागो था, मुंहिंजे ॾाॾे अब्दुल मुत्तलिब जी मुत्तलिब सां जेको चङाई कंदो, घणो करे मुंहिंजे ॾाॾे जो ख़ानदान बेगुणो लाहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुंहिंजे ॾाॾे जो ख़ानदान बेगुणो लाहे, घणो करे उन जो थोरो मुंहिंजे ॾाॾे जो ख़ानदान हुन दुनिया में लाहे छॾींदो। पर जेकॾहिं कंहिंजो थोरो रहिजी वियो ऐं मुंहिंजे ख़ानदान वारनि सां हुन चङाई कई हूंदी ऐं मुंहिंजे ख़ानदान वारनि उहो थोरो न लाथो हूंदो त मां ज़ामिन आहियां, क़यामत में थोरो मां लाहींदोसांसि। उनजा थोरा केरु लाहींदो? मुस्तफ़ा फरमाता मां जो वेठो आहियां, जंहिं मुंहिंजे अहल बैत सां मुंहिंजे ख़ानदान सां चङाई या एहसान कयो हूंदो, उहो एहसान मां उनजो लाहे छॾींदुसि। अॼु त हिकिड़ो वाक़ियो तोखे ॿुधायां, तुंहिंजी दिलि ठरी पवे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो, अल्लाह जे हबीब जे ख़ानदान सां मुहबत करण वारनि जो मर्तबो केॾो वॾो आहे। बगदाद जो शहर आहे, चओ सुभान अल्लाह। बगदाद सां मुहबत आहे छाजे करे? गौस आज़म खे मञो था न, छो न मञींदव? उन सां बदनिस्बतूं आहिनि घणियूं, कहिड़ियूं? हसनी ऐं हुसैनी। हसन जी औलाद अब्बे जे तरफ़ खां, हुसैन जी औलाद सोणी अम्मा जे तरफ़ खां। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, उन खां पोइ वरी निस्बत आहे जो असांजो मुर्शिद बि आहे, ऐं मुर्शिद बि अहिड़ो मुर्शिद आहे जो मुंहिंजा दोस्त अज़ीज़, हे अदा कंहिंजो चे हुरन जो पीर आहे, अबा हे कंहिंजो आहे चे कासमी जमायत जो पीर। भला जी भेज पागारा चई अथव त ज़ोर सां चओ त मां बि माशा अल्लाह, माशा अल्लाह, माशा अल्लाह। चवंदा हो न बाबा हे हुरन जो पीर आहे, न सही हे कासमी जमायत जो पीर आहे, बाबा हे बुखारी जमायत जो पीर आहे, बाबा हे सरवरी जमायत जो पीर आहे, बाबा हे जिलानी जमायत जो पीर आहे, बाबा हे फलाणो दावत इस्लामी वारनि जे जमायत जो पीर आहे, बाबा हे मुल्तान शरीफ वारी जमायत जो पीर आहे। लेकिन अब्दुल कादिर जिलानी चवंदा त पीरनि जो बि पीर आहे। सभई चओ सुभान अल्लाह। छा चवंदा आहियो? सभई चओ भला पीरनि जो बि।
उन्हीं सोने अब्दुल कादिर जीलानी जे शहर असां असांखे प्यार उन्हीं बगदाद जे शहर में हिकु दरवेश हो उनखे दुकान हो ऐं दुकान उस खाधे पीते जे शइ अटो चांवर दाल खंड गुड़ ये जेके खाधे पीते जी शयूं आहिनि बसर आलू बटालू वग़ैरह वग़ैरह इहो खाधे पीते जो सामान दुकान भरियल हो हिकिड़े ॾिहाड़े हिकिड़ो सैयद सगोरो उन वटि आयो चई सदा मूंखे 2 किलो अटो ॾे उन बिस्मिल्लाह करे तोरे ॾिना अबा किलो दाल ॾे तोरे ॾिनई हेतिरो गुड़ ॾे तोरे ॾिनई हेतिरा चांवर ॾे तोरे ॾिनई जेको उन ज़माने में 55 जो सामान थियो ॿधी बस करे हे क़िबला सामान वठो बिल ठाहे ॾे क़िबला हिन जो बिल 40 रुपया थियो या 50 रुपयो थियो पैसा जो एॾे निहार जो अबा जागो था इन्हीं जे करे तो चवां त जी विसरे वञ सामान ॾिनई पैसा ॾियो शाह साहब तो चया दामा गरीब आहियां मिस्कीन आहियां बच्चा मुंहिंजा बुख ते वेठा आहिनि मूं वटि पैसो कोन्हे जो मां तोखे ॾियां हिकिड़ो मुंहिंजो अर्ज़ु कर इहो बुक ते इहे पैसा रसूलुल्लाह जे खाते में लिखी छॾ सुभान अल्लाह कंहिंजे खाते में लिखो मां मदीने वारे साईं जी औलाद आहियां इहो खातो जीअं गंजा लिखिया थी हे ॿोली बदरदी न ॾे हेॾा कर्ज़ फलाणे ॾे अहिड़े तरीक़े सां हे अॼोका मुंहिंजा पैसा सोने नबी जे खाते लिखी छॾी उनखे बि ईमान अची वियो चई शाह साहब तूं हलियो वञ मां ॼाणा त मुंहिंजो मदीने वारो ॼाणे ज़ोर सां सुभान अल्लाह अञा बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह मुझा दोस्त आख़िर वरी ॿिए शाह साहब खे ख़बर पई उहो बि हिन वटां इहो चई सामान खणी वियो वरी टियों शाह साहब आयो ॻाल्हि मशहूर थी वई कहीं बि सैयद खे मोटाए कोन पियो त हफ़्ते ॾेढ में हुनजो समूरो दुकान ख़तम थी वियो आमदनी हुजे त सामान वठे समूरो दुकान ख़ाली थी वियो बच्चा हिन जा बुख मरण लॻा का शइ घर में नाहे दुकान ॾो खाली बंद करे ताल ॾो हणी अची घर सुतो आहे बच्चा अबा मानी अबा पानी अबा फलाणी शइ कुझु हुजे त ॾे रात जे टाइम ते नफ़ल पढ़ी मदीने वारे में मुंहुं करे चयई क़िबला तो ते कर्ज़ कोन्हे जो तोखां कर्ज़ मां वठां पर मूंखे एतिरो त मिले जो मां पंहिंजे बच्चनि खे पालिया इहे करे रोई रोई सुम्ही पियो आहे निंड अची वई मदीने वारे साईं दीदार करायो पाण करीम फरमाइनि था ओ फ़क़ीर चवी त हिन दुनिया में बदिलो ॾियां जे चवी त आख़िरत में बदिलो ॾियां ज़ोर सां चओ सुभान अल्लाह जे चवी त हिन दुनिया में तोखे बदिलो ॾियां जे चवी त तोखे आख़िरत में बदिलो ॾियां हुनखे सम्झ अची वई चई क़िबला दुनिया में न खपे आख़िरत जी तारत हुजई पण फरमोडे है उते हलिया बाबू बन करीम के भागपुर में वांदो भागपुर मां हुनखे कढियऊं हुनखे जाग थी पई रड़ियूं करे वठी ॿाहिरि भागो जंगल में हलियो हुयो सुबुह जे टाइम ते मिट माइट हुनखे ॻोल्हींदा ॾिठो त जबल में हिकिड़ी जाइ ते वीचारो चुर में मोह पियो उनखे खणी आया खणी अची हुनजो जनाज़ो पढ़ी उनखे दफ़न कयऊं दफ़न करे जमल बस कयऊं उन दफ़न वारी रात उन इलाइक़े जा 7 वली उन 7 वली उनखे ख़्वाब में ॾिठो त जन्नत जे आला क़िस्म जे बागन में पींघनि में लुड़ी रहियो आहे पुछऊंसि थे ख़बर तुंहिंजो कहिड़ो हाल आहे के जमल मदीने वारे मूंखे पंहिंजो सीने सां लॻायो त उन टाइम ते मदीने वारे मूंखे इहा जन्नत बि ॾेखारे चली हुई हुज़ूर फरमाइनि था मरण खां पोइ तोखे जन्नत आख़िरत में तुंहिंजो ज़ामिन मां मुहम्मद वेठो आहियां मुजादा मुझे महबूब जे बचड़न सां मुझे हबीब जे खानदान सां जेतिरी न मुहब्बत कंदे इंशा अल्लाह ताला उहा मुहब्बत कम वारी आहे
अली सां मोहब्बत कर, हसन सां मोहब्बत कर, हुसैन सां मोहब्बत कर, फातिमा ज़हरा सां मोहब्बत कर, पर रुगो हसन हुसैन सां न। क़यामत ताईं जेको मुंहिंजे महबूब जो नस्ल आहे सभु कंहिंसां मोहब्बत। तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का। सुभान अल्लाह। तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का। तू है ऐने नूर तेरा सदे घराना नूर का। सभई चो तो मुस्तफा नूर, मुस्तफा जो घराणो ही नूर, मुस्तफा जो